जॾहिं इंसान अंबर जे पेट में हूंदो आहे त अल्लाह साईं इंसान जी तख़लीक़ ठाहींदो आहे। उते इंसान जे तख़लीक़ जे लाइ रब जे हुक्म सां फ़रिश्ता मुक़ररु आहिनि। हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह था फ़रमाइनि त 400 फ़रिश्ता इंसान जे वजूद जे ठाहिण जे लाइ रब साईं रहम मादर में रखंदो आहे। तव्हां असां इंसान अल्लाह जे नेमतुनि मां नफ़ो पिया वठूं, खाधो पिया खाऊं, पाणी पिया पीऊं, रब जूं ग़िज़ाऊं पिया खाऊं, फल फ्रूट पिया खाऊं। इंसान जॾहिं अल्लाह जो रिज़्क़ खाईंदो आहे, मुशरिक या काफ़िर, मोमिन या फर्मा बरदार, कहिड़ो बि इंसान, त उन वक़्त में उन जे निड़ीअ ते अल्लाह जी रहमत जो हिकिड़ो फ़रिश्तो आहे जेको उन ग़िज़ा खे माइदे में पहुचाए थो। केतिरा दुनिया ते इंसान हो, जेकॾहिं रब जे रहमत जो फ़रिश्तो हटी वञे त इंसान जे निड़ीअ खां हेठि पाणीअ जो ढुक ऐं क़तरो बि न लहे। तंहिंजे करे हुकुम आहे त इंसान जेका अल्लाह जी नेमतुनि मां नफ़ो वठे, पहिरियां रब जो नालो वठे, बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। इन बिस्मिल्लाहिर रहमान रहीम में अल्लाह साईं पूरे क़ुरान शरीफ़ जे 30 सिपारनि जूं बरकतूं रखियूं। आहे त नंढड़ी आयत, पढ़ण में ॾुखियाई त कोन पई थिए, पर इन में अल्लाह साईं 30 सिपारनि जूं बरकतूं रखियूं आहिनि। खजीअ जो वणु खखड़ीअ मां ठहंदो आहे। उहा खखड़ी त ज़मीन में रखिबी आहे, खखोड़ी, उन मां खजीअ जी झत ठहंदी आहे, खजीअ जो वणु ठही पवंदो आहे, उन में गोशा ईंदा आहिनि। सवें ॾोका उन हीअ हिकिड़े खजीअ जे वण में अची बीहंदा आहिनि। पोइ जेकॾहिं खजीअ जे वण में हिकिड़ी खखड़ीअ खां एॾा गोशा अची था सघनि, हिकिड़ी अंब जी खखड़ीअ मां अंब जो वणु ठहे थो, उन में अंब जा दाणा मेवा बीठा आहिनि, त ईअं ई जेकॾहिं रब साईं नंढड़ी बिस्मिल्लाह जी आयत में पूरे 30 सिपारनि जूं बरकतूं रखे त अल्लाह जे आॾो इहा शइ मुश्किल भई थो वञे। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम, शुरू अल्लाह जे नाले सां जेको बाजारो मेहरबान आहे। अल्लाह रब साईं जो ज़ाती नालो आहे। अहिड़ी हस्तीअ खे चइबो आहे जंहिं अल्लाह मादूम शइ मां वजूद बख़्शियो। काइनात नाहे, कुझु बि नाहे, पर रब साईं इन्हनि शयुनि खे वजूद बख़्शियो आहे। अहिड़ी हस्तीअ खे अल्लाह चइबो आहे जेका बग़ैर कंहिं मुहताजीअ जे मख़लूक खे वजूद ॾे। अर रहमान अर रहीम जे अंदरि अल्लाह साईं पंहिंजो तारुफ़ करायो आहे। मां रब उहो आहियां जेको मेहरबान आहियां। तव्हां असांजे मुर्शिदनि जा मुर्शिद हज़रत पीरान पीर अब्दुल क़ादिर जीलानी नव्वर अल्लाह मरक़दहू, जन जो रब सां तालुक़ हो, अल्लाह सां तालुक़ हो। तंहिंजे करे रब सां तालुक़ जे करे अल्लाह जी इबादत खां गाफ़िल कोन पिया थियनि। तॾहिं निमाज़ खे अदा पिया करनि, क़ुरान जी तिलावत पिया करनि, रब जो ज़िक्र पिया करनि, नबीअ जी सुन्नत सीरत खे पिया अपनाइनि। फरमाइनि था, इंसान तूं रब खां खे छॾे करे दुनिया जी जंहिं शइ ते नज़र कंदे त उन में ऐब ई ऐब थी। दुनिया में या फ़नाइयत है, दुनिया में या जुदाईगी आहे, दुनिया में या अदावत आहे। इंसान कॾहिं कंहिं पंहिंजी जान ऐं सिहत खे ॾिसी नाज़ ऐं फ़ख़ुरु कंदो आहे। इंसान पंहिंजे रिश्ते खे ॾिसी, औलाद बचनि खे ॾिसी ख़ुशी कंदो आहे। इंसान पंहिंजी दुनिया दौलत पैसे पाई माल मिल्कत खे ॾिसी नाज़ ऐं फ़ख़ुरु कंदो आहे। पर इन्हनि सभिनी शयुनि में जेके बि मख़लूक जूं आहिनि शयूं, या उन में फ़नाइयत है, या उन में जुदाईगी आहे, या उन में दुश्मनी आहे। तव्हां असां इंसान जिस्म ते कपिड़ो पाईंदा हूं। अॼु जेको जिस्म ते कपिड़ो आहे, ॼमंदे इहो कपिड़ो कोन हो। हर ईद ते इंसान 6 महीने कपिड़ो मटाए थो। हाणे जेके कपिड़ा पातल आहिनि, पहिरियां जेको वॻो हो, जेको बोसीदा पुराणो थी वियो, इंसान उनखे महफ़ूज़ करे कोन पियो रखे अलमारीअ जे अंदरि। उहो अहिड़ो बोसीदा पुराणो थी वियो, टुंग सोराख थी विया जो गंद जे ढेर ते पियो आहे। जेका इंसान जुती बूट दुकानदार खां शौक़ सां वठे पियो त पेर ते पायां, सुहिणो लॻां थो या न, पंहिंजे दोस्त अहबाब खे पियो ॾेखारे,
उहो बूट अहिड़ो बोसीदह अहिड़ो पुराणो थियो जो गंद जी ढेर ते पियो आहे। जेको इंसानु घर खे शौक़ सां ठाहे पियो 100 साल खां पोइ 500 साल खां बाद आख़िर घरड़ो अहिड़ो बोसीदह थियो रहण जे क़ाबिल ई कोन्हे, ॾार पइजी आहे। जेको इंसानु थांव थिपो घर में रखे पियो, हंधु बिस्तरो चादर इस्तेमालु पियो करे, आख़िर उहो अहिड़ो बोसीदह ॾींहं राति जे गर्दश उनखे एॾो बोसीदह पुराणो करे छॾियो जो उनखे इंसानु ॾिसे बि कोन थो, गंद जी ढेर ते उछलियो पियो आहे। त हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि था फरमाइनि, इंसान जेकॾहिं तूं मख़लूक ते नज़र कंदे त दुनिया में फ़नाइयत आहे, फ़नाइयत आहे, उहा शइ ख़तमु पई थी वञे। या मख़लूक ते इंसानु नज़र कंदो दुनिया जे शयुनि ते त उन में जुदाइगी आहे, जुदाइगी आहे। हिकिड़े इंसान खे पंहिंजी ज़मीन बनीअ ते फ़ख़ुरु आहे। अचानक पाणीअ जो सैलाब आयो, का शइ आफ़तूं मुसीबतूं आयूं, ज़मीन दरिया में हली वई। हिकिड़े इंसान खे पंहिंजे ढोर ऐं मेंह ते फ़ख़ुरु हो त मां माल मवंद वारो इंसानु आहियां। अचानक का मुसीबत पई, बीमारी पई, उहा मेंह मरी वई, उहा बकरी मरी वई। हिकिड़ो इंसानु शौक़ सां हिकिड़े औरत सां रिश्तो पियो करे त इहा हसीन जमील दुनिया जी औरत मूंखे मिले, कहिड़ी ख़बर, इहो इल्मु त रब खे हो। उहा औरत शादीअ खां बाद शबाब जवानीअ में जुदा थी वई, मौत अची वियो। औलाद पुटड़ो ॼमंदो आहे, पीउ माउ खे केतिरी ख़ुशी ईंदी आहे, बिरादरी इंसान मुबारकूं ॾींदा आहिनि। आख़िर उहा औलाद उन खां जुदा थी वई। नौजवान पुटड़ो हले वियो, पोड़ो इंसानु वेठो आहे, वॾो भाउ वेठो आहे, नंढो भाउ हले वियो। बीमार इंसानु घुमे फिरे थो, हाल हयात आहे। सिहतमंद इंसान जे मौत जी ख़बर आई त फ़िलाणो इंसानु जुदा थी वियो। त हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि था फरमाइनि, इंसान जे तूं मख़लूक ते नज़र कंदे त मख़लूक में जुदाइगी जो ऐब थी। टियों, मख़लूक ते इंसानु नज़र कंदो त उन में अदावत ऐं दुश्मनी आहे, उन में अदावत ऐं दुश्मनी आहे। पैसो घणो हूंदो, मिल्कत घणी हूंदी त इंसान दुश्मन घणा बणिबा। इंसान हसद कंदा, इंसान साड़ कंदा, इंसान जो क़त्ल थींदो। हे तव्हां असांजे अंदरि नफ़रतूं छो आहिनि? इन दुनिया ऐं उन ग़िलाज़त ऐं गंदगीअ जे करे। कॾहिं कॾहिं इंसान खे पुटड़ो थींदो आहे, पीउ माउ ख़ुशि थींदा आहिनि, बचिड़े खे पढ़ायूं, स्कूल पढ़ायूं, घरड़ो ठाहियूं, मिल्कत ठाहियूं। इहो पीउ वीचारो महिनत कंदे कंदे उन जा वारड़ा अछा थी विया। हाणे जॾहिं छोकिरो नौजवान थियो त एॾो बेहया जो पीउ जे साम्हूं पियो थिए। हिकिड़े पीउ जी औलाद हूंदी आहे, पुट आहिनि, उन अबे उन्हनि जे लाइ मिल्कत ठाही, ज़मीन जो जिरेब ठाहियईं, मेंह जा कन ठाहियईं, उन जे लाइ चंद मेहूं रखियईं। हाणे हिकिड़े पीउ जा पुट आहिनि, उन दुनिया जे ढूंढ ते हिक ॿिए खे मारण जे पोयां आहिनि। कॾहिं को केस करनि पिया, कॾहिं कंहिं वटि फ़ैसिलो पियो थिए, कॾहिं कंहिं जरगे वटि, कंहिं अमीर वटि, कॾहिं कंहिंखे इंसान शिकायत पियो करे त मुंहिंजो भाउ अहिड़ो, मुंहिंजो भाउ अहिड़ो। त हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि था फरमाइनि, इंसान जे तूं मख़लूक ते नज़र कंदे त मख़लूक में ऐब ई ऐब थी। दुनिया में इहो ऐब थी जो दुनिया में फ़नाइयत है, दुनिया में इहो ऐब थी जो उन में जुदाइगी आहे, दुनिया में इहो ऐब थी जो उन में अदावत ऐं दुश्मनी आहे। रब जी हस्ती अहिड़ी आहे जेका टिनी ऐबनि खां पाक आहे। रब साईं फ़नाइयत खां पाक आहे। तव्हां असां ते मौत आहे, मख़लूक ते मौत आहे, रब जी ज़ात मौत खां पाक आहे। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। उहो अहिड़ो अल्लाह आहे जेको हय्य, हमेशह ज़िंदह, जंहिंखे मौत जो हिकिड़ी घड़ी सेकंड में नाहे अचणो। अल क़य्यूम, जंहिंजी बादशाही हमेशह आहे। इंसान न हुयो तॾहिं बि रब जी बादशाही हुई। इंसान हुयो, दुनिया जो जहान ठहियो, आख़िर इन दुनिया ते इंसाननि ते मौत आयो, क़यामत जो ॾींहुं थियो, पर तॾहिं बि रब आहे। लिमनिल मुल्कुल यौम लिल्लाहिल वाहिदिल क़हार। उन हिकिड़े अकेले ॾाढे रब जी बादशाही आहे। रब उहा हस्ती आहे जो रब जुदाइगी खां पाक आहे। दुनिया जे शयुनि में जुदाइगी आहे। रब तो फरमाए, नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद। मां रब त साह जी रग खां बि वेझो आहियां। इंसान जो जॾहिं साहु निकिरंदो आहे त पेरनि खां साहु निकिरणु शुरू थींदो आहे। पेरनि खां साहु निकिरणु शुरू थींदो आहे, पोइ उन हीअ निड़घुट खां साह वारी रग खां आख़िर में इंसान जो साहु निकिरंदो आहे। त हाणे रब साईं फरमाए थो, नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह। रब तो फरमाए, इंसान
तुंहिंजे दिलि में जेके इरादा थींदा आहिनि पहिरियां इरादो मां रब कंदो आहियां, पोइ इरादो तुंहिंजी दिलि में ईंदो आहे। एतिरो रब वेझो, इदा सालक इबादी अनी फइनी क़रीब, मां रब तमामु वेझो आहियां, तमामु वेझो आहियां। त अल्लाह उहा हस्ती आहे जेको जुदाईअ खां पाक आहे। मख़लूक में दुश्मनी जो ऐब हो, अदावत ऐं दुश्मनी, रब अदावत ऐं दुश्मनी खां पाक आहे। क़ुल या इबादी अल्लज़ीन असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इंसान अल्लाह जी रहमत खां नाउमीद न थियो। पंहिंजे गुनाहनि खे ॾिसी, ग़लतियुनि खे ॾिसी शैतान ऐं नफ़्स इंसान खे अल्लाह जी रहमत खां गाफ़िल कंदो आहे। तव्हां असां इंसान आहियूं न, को हिकिड़ो इंसान वीचारो तौबा कंदो, कल्ह कंहिं गुनाह में मुब्तला हुयो, अॼु अल्लाह साईं उनखे महज शरीफ़ में अचण जी तौफ़ीक़ ॾिनी, क़ुरान पाक पढ़ण जी तौफ़ीक़ ॾिनई, महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत सां अपनायई, अल्लाह से उनखे हज उमिरे जी सादत नसीब कई, त माण्हू टोक ठठोड़ कंदा। हाणे बि कल्ह परायूं चोरियूं कंदे, कल्ह हिननि गुनाहनि में हुई, हेॾनि बुराइनि में हुई, त उहो रब साईं फरमाए थो, क़ुल या इबादी अल्लज़ीन असरफ़ू अला अनफुसिहिम, ऐं इंसान गुनाहनि जे करे मां रब जी रहमत खां नाउमीद न थी। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, मां रब अहिड़ी हस्ती आहियां ज़िंदगीअ जा सभु गुनाह माफ़ करे छॾींदुमि। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह यक़बलु तौबतल अब्द मा लम युग़रग़िर। जेसीं ताईं इंसान सकरात जी घड़ीअ में न हूंदो आहे, सकरात खां पहिरियां इंसान तौबह कई, अल्लाह से उनजी तौबह खे क़बूल कंदो। सकरात खां पहिरियां इंसान कलमो पढ़ियो, अल्लाह से उनजे कलमे खे क़बूल कंदो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहद जी जंग में उसैरिम जे नाले सां हिकिड़ो शख़्स आहे गैर मुस्लिम, सहाबी सगोरो कोन्हे, इस्लाम कोन अथसि, पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उनजी मोहबत आहे। अख़लाक ऐं ख़ूबियुनि जे करे घणनि गैर मुस्लिमनि जी मुस्लमान नेक सालिह दीनदार सां मोहबत थी पवंदी आहे। असांजे ॾाॾे साईं रहमतुल्लाह अलैह सां हिकिड़ो गौसपुर जो ईंदो हो दीवान, वीरूमल हूंदो हो, पोइ हुयो त गैर मुस्लिम, हर जुमो हाल शरीफ़ अची पढ़े, हुयो गैर मुस्लिम, दुआ तावीज़ हितां वठे, अल्लाह जे नेक साले बाने सां उनजी मोहबत हुई, उनजे अख़लाक ख़ूबीअ खे ॾिसी। ईअं ई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उन उसैरिम महबूब मुस्तफ़ा जे अख़लाक खां ॾाढो मुतासिर हो। नबीअ जो अख़लाक त उम्मत खां वधीक थींदो आहे। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जॾहिं उहद में काफ़र हमलो पिया करनि, त हे जबल जी चोटीअ ते ॿकरियूं पियो चारे, उन ॿकरियूं छॾियूं, हथ में खारकूं उहे उछलायईं, डुकंदो डोड़ंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो। अंसुर कया मोहम्मद, मोहम्मद मुंहिंजे मदद जी ज़रूरत आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायोसि, हे फ़लाणो इंसान तलवार खणी करे इन सहाबीअ ज़ख़्मीअ खां तलवार वठ ऐं दुश्मननि सां मुक़ाबिलो कर। हाणे इहो शख़्स मुस्लमान कोन्हे, आहे गैर मुस्लिम, पर पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तहफ़ुज़ ऐं दिफ़ा थो करे। मुस्लमानो, रब खे दीन ॾाढो प्यारो आहे, रब खे दीन ॾाढो प्यारो आहे। अॼु जेकॾहिं तव्हां असां मुस्लमान पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ते न हलूं, क़ुरान शरीफ़ न पढ़ूं, दीन जो तहफ़ुज़ न कयूं, अल्लाह साईं दुनिया में अहिड़ा बाना आणींदो जो रब साईं उन्हनि खां दीन जे हिफ़ाज़त जो पियो कमु वठंदो। तव्हां असांजा मुर्शिद हज़रत हमादुल्लाह हालिजी बि नवरल्लाहु मरक़दहु, आख़िरी वक़्तु हो, हज़रत साईं जन घरड़े में हुआ, जमात उते अची मिलंदी। पोइ क़ाज़ी एहसान अहमद शुजाबादी पंजाब जो वॾो आलिम हो, ख़तीब साहब हो, हज़रत साईं जन सां निस्बत तालुक हो, आयो ख़िदमत में। चइसईं रब साईं अव्हां खे हयाती ॾे, जे अव्हां जो सायो हलियो वियो त असांजी रहनुमाई केरु कंदो? असांजे मथां शफ़क़त जो सायो त हलियो वेंदो, अहिड़ो अल्लाह जो साले बानो हलियो वञे। त हज़रत साईं जन उनखे अजीब लफ़्ज़ फरमाया, फरमायो एहसान अहमद, दीन न हमादुल्लाह का है न एहसान अहमद का है। जब हमादुल्लाह नहीं था तो अल्लाह ताला ने नबी के दीन के लिए हर दौर में ऐसे लोग पैदा किए जिन्होंने दीन की खिदमत की, हम तक दीन पहुंचाया। और जब हमादुल्लाह नहीं होगा, एहसान अहमद नहीं होगा, तो अल्लाह ताला दीन में ऐसे लोग लाएंगे जो दीन की क़यामत तक खिदमत करते रहेंगे। तो इंसानो, तव्हां असां जो दीन मोहताज कोन्हे, असां दीन जा मोहताज आहियूं, असां दीन जा मोहताज आहियूं। ईअं कोन्हे त असांजो हिकिड़ी दरगाह सां तालुक़ आहे, बुज़ुर्ग घराणे जा फ़र्द हूं,
त पोइ असां उन दीन जी हिफ़ाज़त पिया कयूं न। जेकॾहिं अलाह साईं इन दीन सां लॻायो आहे त रब जो फज़ुल आहे, रब जो फज़ुल आहे जो अलाह साईं अहिड़े फितननि जे दौर में रब साईं दीन जो कमु पियो वठे। राति मां टंडे आदम जे इलाइक़े में हो, किथे टंडो आदम, किथे नवाब शाह। हाणे तव्हां सां वेठा आहियूं, इंसान दुनिया में दुनिया जो सफ़र कंदा आहिनि, अलाह साईं दीन जे सफ़र जी सादत पियो ॾे। इहो त रब जो इंतिखाब आहे, अलाह जो फज़ुल आहे जो रब साईं अहिड़ो कमु पियो वठे दीन जो। त अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे त मुस्लमानो, जेकॾहिं तव्हां असां दीन इस्लाम पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नुबुवत ऐं इस्लाम जो तहफ़ुज़ न कयोसीं, अलाह साईं अहिड़ा बाना पैदा कंदो जेको रब उन खां दीन जो कमु वठंदो। भुट्टो साहिबु को वली त कोन हो, ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु को शेखुल हदीस त कोन हो, कंहिं दरगाह जो पीर बुज़ुर्ग त कोन हो, आम हिकिड़ो इंसान हो। अलाह साईं उन खां कमु वरितो, कादियाननि जे कुफ़र जी फ़तवा अलाह साईं अहिड़े बाने खां कमु वरितो आहे जे रब इन अमल जे करे बख़्शे त रब जी रहमत में काई खोटी कोन्हे। त इंसानो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं फरमायो आहे, इन्नल्लाह अय्युदुल इस्लाम बिरजुलिन काफ़िरिन, रब इस्लाम जी मदद काफ़िर खां बि वठंदो आहे। रब खे दीन ॾाढो प्यारो आहे। त उसैरिम आहे गैर मुस्लिम, मुस्लमान कोन्हे, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तहफ़ुज़ पियो करे, काफ़िरनि सां विड़े थो। पोइ जॾहिं उसैरिम ज़ख़्मी थी पियो त हाणे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां आया, पथरेरी ज़मीन ओहद जी ते पियो आहे। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी एतिरी शफ़क़त जो उसैरिम खे फरमायूं, कन में हेठि निविड़ी करे फरमायूं, उसैरिम कलमो पढ़, कलमो पढ़, एतिरो ॾाढियां कलमो पढ़ जो मां अलाह जो रसूल तुंहिंजे कलमे जी क़यामत जॾहिं शाहिदी ॾियां। अलाह जे नबीअ खे उम्मत ते एतिरी रहमत ऐं शफ़क़त आहे। जॾहिं अबू तालिब हज़रत अलीअ जो वालिद माजिद दुनिया मां रहलत सकरात खां पहिरियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, मथे खां अबू जहल, पेरनि खां वलीद बिन मुग़ीरा वेठो आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़बर पई त अबू तालिब बीमार आहे, मतां सकरात जो वक़्तु न अचेसि। महबूब मुस्तफ़ा इन इरादे सां आया, पंहिंजे चाचे अबू तालिब खे अॼे पासे खां आया त चाचा कलमो पढ़, कलमो पढ़। वरी खबे पासे खां वरी उन कलमो पंहिंजो कंधो हेॾे फेरियो, वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी खबे पासे खां आया। ईअं सहाबा फरमाइनि था, पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हर उन चाचे जे सॼे खबे पिया अचनि। जे नंढड़ो ॿारड़ो हूंदो आहे न, अमड़ खां अबे खां ख़र्ची वठंदो आहे त पोइ हेॾे मोह कंदो त ॿारड़ो हेॾो ईंदो, हेॾे मोह कंदो त ॿारड़ो हेॾो ईंदो। ईअं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार बार सॼे खबे खां पिया अचनि। पोइ उन हीअ अबू जहल खां पुछो त अबू जहल कंध सां न कई, त अबू तालिब बि कंध सां न कई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अबू तालिब सिर्फ़ु पंहिंजे चपनि खे एतिरो कलमे खे चो जो ही इंसान न बि ॿुधी सघनि, मां अलाह जो रसूल तुंहिंजे कलमे खे ॿुधां, मां तुंहिंजे कलमे खे ॿुधां। पोइ जेका अबू तालिब महबूब मुस्तफ़ा जी दुनिया में जेका ख़िदमत कई हुई, रिश्ते जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तहफ़ुज़ कयो हुओ, उन जे लाइ पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी। हाणे उन दुआ जो इहो असरु थी पियो, पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जो जहन्नम में घटि अज़ाब अबू तालिब खे थींदो। जीअं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में इंसाननि जे लाइ रहमत आहिनि त आख़िरत में बि रहमत आहिनि। अबू लहब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हा। जॾहिं पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼमिया हा, उन ॼमण जी ख़ुशीअ में अबू लहब पंहिंजी बानी सोबीअ खे आज़ादु कयो, सोबीअ खे आज़ादु कयो हो। पोइ जॾहिं अबू लहब दुनिया मां हलियो वियो, चाहे सूरत तब्बत यदा अबी लहब उन इंसान जे मुतालिक़ नाज़िल थी, लेकिन हर सूमर ते अबू लहब जे उन क़ब्र जे मथां अज़ाब में तख़फ़ीफ़ थींदी आहे। त हिन हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे मौक़े ते पंहिंजी बानीअ खे आज़ादु कयो हो। तंहिंजे करे रब साईं महबूब मुस्तफ़ा जी उन विलादत जे उन इज़हार जी ख़ुशीअ में रब साईं अहिड़े इंसान काफ़िर जे मथां सूमर जे ॾींहुं उनखे अज़ाब न थींदो क़ब्र जे अंदरि। त इंसानो ईमान वॾी नेमत आहे। तंहिंजे करे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु खे फरमायो, ला अन यहदिय बिकल्लाहु रजुलन खैरुम मिन दुनिया वमा फीहा। ऐं अली, तुंहिंजे हथ ते अल्लाह साईं दुनिया जा सभु खज़ाना रखे, सोन ऐं चांदी रखे, ॿियो तुंहिंजे हथ ते हिकिड़ो इंसान कलमो भरे ईमान आणे, इहो कलमो ऐं ईमान दुनिया जी दौलत खां वधीक थी। ईमान ऐं कलमो एॾी वॾी नेमत आहे, एॾी वॾे में वॾी नेमत आहे।
त उसैर में मुस्लमान थो थिए, इशराक जे वक़्त में उन चप चोरिया। साहबा इकराम फरमाइनि था असां उन जे आवाज़ खे कोन ॿुधोसीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेठि निवड़ियल हुया, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो उसैरिम त पथरेली ज़मीन ते सुतल हो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो कनु मुबारक वेझो कयो, उसैरिम सिर्फ़ु चपनि खे चोरियो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे ते ख़ुशी आई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ही उसैरिम उहो इंसान आहे जंहिं दीन ऐं इस्लाम जो तहफ़ुज़ कुफ़र जी हालत में कयो हो, पर जॾहिं दुनिया मां वञे थो त ईमान ऐं कलमे जी दौलत खणी थो वञे। क़यामत जे ॾींहुं रब जी बारगाह में ईंदो त उसैरिम खे कोई गुनाह कोन्हे, पर उसैरिम न निमाज़ पढ़ी, न रोज़ो रखियो, न हज कयो, हेॾां मुस्लमान थियो, घड़ीअ खां बाद रूह परवाज़ थियो। इशराक जे वक़्त में का निमाज़ फ़र्ज़ कोन्हे, रमज़ान जो महीनो कोन हो, हज जा ॾिहाड़ा कोन हुआ, त इन जे करे उसैरिम जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न इस्लाम जे फ़राइज़ खे अदा कयईं, हेॾां मुस्लमान थियो, होॾां रूह परवाज़ थियो। महबूब मुस्तफ़ा फरमायो इहो उसैरिम जॾहिं क़यामत जे ॾींहुं रब जी बारगाह में ईंदो त रब बग़ैर हिसाब किताब जे उसैरिम खे जन्नत जे नेमतुनि में मोकिलींदो। मुस्लमानो, ईमान वॾी नेमत आहे। असली ज़िंदगी आख़िरत जी आहे। दुनिया जी ज़िंदगी त उहे गुज़री वेंदी, मौत त उहे आहे। इन जे करे अल्लाह करीम तव्हां असांखे दीन जो वसीलो हज़रत जिब्रील खे बणायो, जंहिंखे अल्लाह साईं गुनाहनि खां पाक रखियो आहे। ला यासून अल्लाह फीमा अमरहुम। ॿियो अल्लाह साईं महबूब मुस्तफ़ा खे ज़रियो बणायो। रब साईं महबूब मुस्तफ़ा जी पूरी ज़िंदगी मुतहर ऐं पाक बणाई, पूरी ज़िंदगी मुतहर ऐं पाक बणाई। अहिड़ी ज़िंदगी पाक जो महबूब मुस्तफ़ा खां गुनाह जो तसव्वुर बि कोन्हे। अल्लाह जे नबीअ जी अहिड़ी पाकीज़ा ज़िंदगी, तंहिंजे करे क़ुरान शरीफ़ जो थांव नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने खे बणाइणो हो। तंहिंजे करे अमानत अहिड़ी शइ में अचे जेको उहा पाक साफ़ हुजे। तंहिंजे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह से पाक साफ़ बणायो। टियों, महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में सहाबी सॻोरा रहंदा हुआ। उन्हनि सहाबिन जे लाइ अल्लाह से क़ुरान शरीफ़ में फरमायो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, मां अल्लाह उन्हनि खां राज़ी आहियां, उहे मां रब खां राज़ी आहियां। सहाबी सॻोरनि जो एॾो रब से मक़ाम मर्तबो वधायो। तव्हां असांखे एॾियूं बिशारतूं कोन्हनि। अल्लाह से उन्हनि इंसान जे लाइ फरमायो उलाइका हुम सादिकून, इहे सचा इंसान आहिनि। उलाइका हिज़्बुल्लाह, इहा अल्लाह जी जमात आहे। त इन जे करे क़ुरान जो ज़रियो इहे शयूं बणियूं आहिनि। हाणे क़ुरान पाक जी जेका नेमत ॾिनी आहे अल्लाह साईं, वॾे में वॾी नेमत इहा आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह औहा इलैया वहयन, रब साईं मां मोहम्मद खे क़ुरान शरीफ़ सां नवाज़ियो आहे। व इन्नी अर्जू अन यकून अक्सरहुम तबअन यौमल क़ियामह, मां उहो अल्लाह जो रसूल पैगंबर हूंदुमि जो मुंहिंजी उम्मत, मुंहिंजा फरमा बरदार बाना वध में वध जन्नत में वेंदा। अल्लाह साईं उन्हनि खे जन्नत क़ुरान पाक जे करे ॾींदो। तंहिंजे करे मुंहिंजी उम्मत क़ुरान शरीफ़ घणो पढ़ंदी। तंहिंजे करे क़ुरान पाक जे करे अल्लाह से उन्हनि खे जन्नत अता फरमाईंदो। मुस्लमानो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक़्त में सहाबी सॻोरा जेको क़ुरान शरीफ़ पढ़ंदा हुआ, ईअं क़ुरान पाक जीअं हाणे पाठे में मौजूदु आहे ईअं कोन हो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने में महफ़ूज़ हो। सहाबी सॻोरा ख़िदमत में अचनि, आयतुनि जो सबक़ु वठनि, ॿ ॿ टे टे ॾह ॾह आयतूं वञी करे यादि कर। ईअं कंदे कंदे सहाबिन सॻोरनि क़ुरान पाक खे यादि कयो, क़ुरान शरीफ़ खे पंहिंजे सीननि में महफ़ूज़ कयो थो। कमाल आहे सहाबा जो। हज़रत हारिस रज़ियल्लाहु अन्हु हिकिड़ो सहाबी आहे जेको उन वक़्त में उठ चारींदो हो। अरब जे अंदरि उठ घणा हुआ, उठ चारींदो हो, उठ बि चारे, क़ुरान बि पढ़े। पोइ हाणे ही सबक़ु कीअं वठे? पोइ पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जेको सबक़ु वठणु ईंदो हो, पंहिंजी उन उठ वारी लठ चारण वारी ते क़ुरान जो आयतूं लिखंदो। लठ ते क़ुरान जो आयतूं लिखे, वरी वञे हलियो, उठ वञी चारे, वरी 2-3 ॾींहं गुज़रनि, वरी सबक़ु यादि करे वरी अचे। ईअं कंदे कंदे हज़रत हारिस रज़ियल्लाहु अन्हु 1,24,000 सहाबा में उहो सहाबी आहे जंहिं लठ तां क़ुरान पाक खे यादि कयो आहे। क़ुरान शरीफ़ जी एतिरी उन्हनि वटि अहमियत हुई। कंहिं चमड़े ते लिखियलु हूंदो हो, कंहिं उठ जे उन हॾे ते फणीअ ते लिखियलु हुजे, कंहिं अहिड़ी शइ ते तख़्ते ते लिखियलु हुजे। चंद चंद आयतूं पूरो क़ुरान शरीफ़ जा 30 सीपारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में लिखियलु कोन्हनि, सीननि में क़ुरान शरीफ़ महफ़ूज़ आहे। पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु आया। हज़रत सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त 2.5 साल रही आहे। उन्हनि जे दौर में बि क़ुरान शरीफ़
सीननि में महफ़ूज़ आहे, अञा बि लिखणीअ में कोन्हे। अलबत्ता हज़रत सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जे वक़्त में मुसैलिमा कज़्ज़ाब खां जेका जंग लॻी हुई, जंहिं नुबुवत जी दावा कई, पलीत इंसान जंहिंखे ग़ज़वा यरमूक चइबो आहे, उन में 70 सहाबी सगोरा शहीद थी विया। क़ुरान पाक जा हाफ़िज़ सहाबी सगोरा शहीद थी विया। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िदमत में आया। साईं सहाबी सगोरा त वञनि था, जेकॾहिं सहाबी हलिया विया, क़ुरान शरीफ़ जी नेमत असां मुस्लमाननि जे आॾो काग़ज़ में, चमड़े में, जिल्द में कोन्हे, त पोइ मुस्लमाननि जो त हाल ईअं थी थो जीअं यहूदनि ईसाइनि जो आहे। जीअं यहूदनि वटि पंहिंजो मज़हबी आसमानी किताब तौरेत महफ़ूज़ कोन्हे, ईसाइनि वटि इंजील महफ़ूज़ कोन्हे, उनजा मुख़्तलिफ़ नुस्ख़ा आहिनि, त पोइ मुस्लमाननि जो बि इहो हाल हूंदो, त पोइ मुस्लमान दीन इस्लाम ते त कोन रही सघंदा। हज़रत सिद्दीक़ साईं फरमायो त उमर तुंहिंजो रायो ॾाढो भलो आहे। पोइ उन वक़्त में हज़रत ज़ैद बिन हारिस रज़ियल्लाहु अन्हु खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं उनजो निगरान कयो। उन जी निगरानीअ में क़ुरान शरीफ़ सहेड़णो गॾु थियो। पोइ क़ुरान पाक हिकिड़े जुल्द में आयो। उहो जुल्द हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जन वटि महफ़ूज़ हो, पर सहाबी सगोरा उन दौर में हज़रत सिद्दीक़ जी ख़िलाफ़त में जाथे जाथे मुस्लमाननि जी आबादी हुई, क़ुरान शरीफ़ जी तालीम ईअं हूंदी हुई सीना बसीना, जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हो। हज़रत सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जे ख़िलाफ़त खां बाद हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु अन्हु मुस्लमाननि जा ख़लीफ़ा बणिया। हज़रत उमर फ़ारूक उहो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी, जंहिं जे मुतालिक़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन्नी नाइम, मां निंड जे अंदरि हुउमि, पोइ रायतो रिजालन अलैहिम क़ुमसुन मिनहुम अला सदीही व मिनहुम अलल फ़ख़्ज़े व रायतो उमरन अलह कमीसुहुम यजुर्रु। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां अल्लाह जो रसूल ख़्वाब में सुतल हुउसि, पोइ मूंखे रब साईं हिकिड़ा इंसान ॾेखारिया। उन्हनि इंसाननि जे मथां कमीसूं, कंहिंखे छातीअ ताईं, कंहिंखे गोॾनि ताईं, कंहिंखे उन पेरनि खां मथे। पर राय तो उमर, मां हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु खे ॾिठो ख़्वाब में, उन जे मथां एतिरी कमीस है, जॾहिं हले थो त उहा कमीस पोयां ज़मीन सां गेलबी अचे थी, उहो जुब्बो उनजो गेलबो अचे थो। सहाबा इकराम पुछो, फमा अव्वल त या रसूल अल्लाह, साईं अल्लाह जा रसूल इन जो ताबीर छा आहे, इन जो ताबीर छा आहे? फरमायूं, रब साईं जेके मूंखे इंसान ॾेखारिया, इहे इंसान मां मुहम्मद जी उम्मत मंझां मुस्लमान हूंदा, जेके मुंहिंजे दीन जी ख़िदमत कंदा, हिफ़ाज़त कंदा, पर सभ खां वधीक दीन जी इशाअत ऐं हिफ़ाज़त हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु कंदा। उमर जेको दीन जी ख़िदमत कंदो, अहिड़ो दुनिया में को बि इंसान न हूंदो। तंहिंजे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लौ कान मिन बादी नबियन लकान उमर, जे मूंखां पोइ नबी थिया त हज़रत उमर थिया। एॾी बिशारत है। ऐं अंबिया इकराम खां बाद जंहिं अहिड़ी ज़िंदगी ख़िलाफ़त जी अपनाई आहे, इहो हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु आहे। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहे, जेको हज़रत जंहिंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सिरुन नबी सहाबी चइबो हो, राज़दान सहाबी। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे राज़ जूं ॾाढियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तंहिंजे करे सहाबी सगोरा अक्सर करे क़यामत जूं निशानियुनि जूं जेके बि रिवायतूं आहिनि किताबनि जे अंदरि, इहे हज़रत हुज़ैफ़ा खां मनक़ूल आहिनि। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु, हज़रत उमर साईं ख़लीफ़ा थिया, हज़रत हुज़ैफ़ा जी ख़िदमत में आया त हुज़ैफ़ा, मां ख़लीफ़ो त थियो आहियां मुस्लमाननि जो, पर मूंखे ॿुधाए त मुंहिंजी ख़िलाफ़त हलंदी या न हलंदी, को फितनो फ़साद न थींदो। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु फरमायो, अव्हां जी ख़िलाफ़त में फितनो न थींदो, तव्हांजी ख़िलाफ़त हलंदी। पर हिकिड़ी शइ थींदी, उहा इहा शइ थींदी, अल्लाह साईं हिकिड़ो दीन जे तहफ़ुज़ जो हिकिड़ो दरवाज़ो रखियो आहे। हिकिड़े पासे खां इस्लाम आहे, ॿिए पासे खां फितना आहिनि। दरवाज़े जे हिकिड़े पासे खां इस्लाम आहे, ॿिए पासे खां फितना आहिनि। उन इस्लाम जे फितननि ऐं इस्लाम जे विच में हिकिड़ो दरवाज़ो आहे, वॾी उनखे चौकठ आहे। इहो दरवाज़ो अल्लाह साईं इस्लाम जे तहफ़ुज़ जे लाइ बणायो आहे। पोइ इन दरवाज़े जी चौकठ खे धकु लॻंदो, पोइ चंद ॾींहंनि खां बाद दरवाज़ो हेठि किरंदो। जॾहिं उहो दरवाज़ो किरी पवंदो जेको फितननि जो बचाव आहे, त पोइ फितना मुस्लमाननि जे अंदरि तेज़ीअ सां ईंदा, कड़की पवंदा। त हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु हज़रत हुज़ैफ़ा खे फरमायो, हुज़ैफ़ा, इहो इस्लाम जो दरवाज़ो उमर थी,
इहो इस्लाम जो दरवाज़ो, इस्लाम जी चौकठ उमिरि थी। अलाह साईं उमिरि जो वजूद इस्लाम जे तहफ़ुज़ जे लाइ रखियो आहे। जेसीं ताईं उमिरि दुनिया में हूंदो त फितना न थींदा, ख़िलाफ़त जे अंदरि फितना न थींदा, दुनिया ते इस्लाम जो निज़ाम हलंदो। पोइ तूं जेका ॻाल्हि कई त उन चौकठ खे धकु लॻंदो, माना मां उमिरि ज़ख़्मी थींदुमि, मां उमिरि ज़ख़्मी थींदुमि। पोइ उहा चौकठ हेठि किरंदी, माना चंद ॾींहंनि खां बाद हज़रत उमर जी वफ़ात थींदी। ईअं ई थियो आहे, 17 नमाज़नि खां बाद हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी दुनिया मां रेल थी आहे। त हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त मुंहिंजी शहादत खां पोइ फितना मुस्लमान जे अंदरि तेज़ीअ सां ईंदा। तंहिंजे करे थियो बि ईअं ई आहे। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु खां बाद हज़रत उस्मान ज़िन्नूरैन रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़ा थिया आहिनि। हज़रत उस्मान ज़िन्नूरैन जे ख़िलाफ़त में अब्दुल्लाह इब्न सबा यहूदी फितनो उथायो कहिड़ो त ख़िलाफ़त जो हक़दार त हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु हुयो, हे बनु उमैया वारा छो ख़लीफ़ा थिया आहिनि? हज़रत सिद्दीक़ जो त हक़ कोन हो, हज़रत उमर जो त हक़ कोन हो। उन अहिड़ो फितनो उथायो जंहिंजे करे कमज़ोर क़िस्म जा मुस्लमान उहे न सम्झी सघिया, उहे उन जे चंबे में अची विया। तंहिंजे करे हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु जो वाक़ियो संगीन थी पियो, जो मदीने शरीफ़ में महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहर में क़ुरान शरीफ़ पढ़ंदे पढ़ंदे हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु जी शहादत थिए थी। 50 ॾिहाड़ा उन जो पाणी बंदि कयो वियो। इहो घटि वाक़ियो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहर में, मदीने पाक में। उन सहाबी ख़लीफ़े रसूल जे मथां एतिरो तशद्दुद थियो। वरी हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु खां बाद हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़ा थिया त पोइ जंगे जुमल, जंगे सिफ़ीन जूं वॾियूं वॾियूं तारीख़ी वाक़िआत आहिनि, जंहिंमें हज़ारे मुस्लमान शहीद थी पिया। इहो फितनो थी पियो। वरी उन खां बाद हज़रत मुआविया ख़लीफ़ो थियो त उन यज़ीद खे ख़िलाफ़त जो जॾहिं मनसब ॾिनई त हाणे हज़रत हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जो करबला में वाक़ियो थो थिए, त इन जे करे हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु खे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त हुज़ैफ़ा मालूम थियो थिए त जेसीं ताईं उमर आहे तेसीं ताईं इस्लाम में फितना न ईंदा। जॾहिं उमर वेंदो शहीद थींदो त पोइ मुस्लमान जे अंदरि फितना कड़किजी पवंदा। इहो ई आहे त इंसान अर्ज़ पे कयूं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु उहो ख़लीफ़ो आहे जंहिं इस्लाम जी वॾे में वॾी ख़िदमत कई आहे। मसाजिद जी ख़ासि तरह सां क़ुरान पाक जी वॾे में वॾी ख़िदमत हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु कई। 22 लख मुरबा मील हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी जंहिं दुनिया जे ख़िते ते हुकूमत आहे, तव्हांजे मकरान ताईं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त आहे। मकरान लसबेले जे परियों आहे, तव्हांजे सिंध जो हिसो आहे। ग्वादर त अञा घणो परे आहे, त उन खां बि पहिरियों आहे त तव्हांजे सिंध ताईं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी हुकूमत आहे। एॾी उन सहाबीअ जी। ऐं मुस्लमानो वॾी ॻाल्हि इहा ई आहे, अलाह साईं वटि सहाबीअ जो अमल अहिड़ो पसंदि आयो। अॼु जेके बि मुस्लमाननि जूं रियासतूं आहिनि, इहे सभु उहे रियासतूं अथव जेके हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जे दौर में फ़तह थिया। माना सहाबीअ जो अमल रब वटि एॾो क़बूल थियो आहे। तव्हां असां मुस्लमान नबीअ जी सुन्नत सीरत खां पंहिंजे अंदरि फितननि फसादनि में अची वियासीं, पर अलाह साईं सहाबीअ जे अमल एॾो क़बूल थियो जो अॼु ॾींहं ताईं उहे धरतियूं अलाह साईं मुस्लमाननि जे इलाइक़नि खे ॾिनियूं। सहाबियुनि जो अमल एॾो रब वटि क़बूल थियो। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु बैतुल माल खां उस्ताद रखिया क़ुरान पाक जी ख़िदमत जे लाइ, क़ुरान शरीफ़ जी ख़िदमत जे लाइ, त मुस्लमाननि में क़ुरान जी तालीम घणी थी। हज़रत अबू सुफ़ियान रज़ियल्लाहु अन्हु खे निगरान कयो त हीउ शरीफ़ जो जाइज़ो वठंदो त कहिड़े शहर में, कहिड़ी आबादीअ में, कहिड़े कस्बे में, कहिड़े ॻोठ में क़ुरान शरीफ़ पढ़िजे थो या नथो पढ़िजे। पोइ जेकॾहिं उस्ताद न हूंदो हो त उनखे उस्ताद रखियो वञे, लेकिन उनजी तनख़्वाह, उनजी पघार बैतुल माल खां हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन ॾींदा हुआ, हज़रत उमर साईं ॾींदा हुआ। पोइ जेकॾहिं पोइ बि को मुस्लमान क़ुरान शरीफ़ न पढ़े त उनखे जेल में रखियो वेंदो हो त तूं मुस्लमान थी करे तोखे क़ुरान शरीफ़ नथो अचे। मुस्लमान ईअं ई हुयो। तंहिंजे करे हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जो उहो दौर अथव जो हर मुस्लमान, नंढो वॾो, मर्द औरतूं, अमीरियूं भेनर न्याणियूं, सभु जे सभु क़ुरान पाक हर हिकिड़ो तिलावत कंदो। नौजवाननि ते नज़र कयो त क़ुरान पाक पिया पढ़नि, पोढ़नि ते नज़र कयो त क़ुरान शरीफ़ पिया पढ़नि, घरनि में नज़र कयो त मुस्लमान जे घरनि में क़ुरान जी तिलावत हुई, औरतुनि ते नज़र कयो त क़ुरान पाक जी तिलावत हुई, न्याणियुनि ते नज़र कयो त क़ुरान शरीफ़ जी तिलावत हुई। को बि अहिड़ो मुस्लमान न हो जेको क़ुरान न पढ़े। हर मुस्लमान क़ुरान जो कारी हो, क़ुरान पियो पढ़े। पोइ जॾहिं क़ुरान शरीफ़ जी एॾी वॾी तिलावत हुई, तंहिंजे करे त रब साईं हज़रत उमर जी ख़िलाफ़त खे अहिड़े अंदाज़ सां रखियो
मुसलमानो हे उहो सहाबी आहे जंहिं वधि में वधि क़ुर पाक जी ख़िदमत कई आहे। पोइ हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन उहो क़ुर शरीफ़ जो नुस्ख़ो, उहो क़ुर पाक जो नुस्ख़ो पंहिंजी उन हीअ घरवारी खे ॾिनो। पोइ जॾहिं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु वफ़ात कई, शहादत थी, हज़रत उस्मान आया, ख़लीफ़ा थिया। हाणे अजमी माण्हू क़ुर जी पढ़णी में ग़लतियूं पिया करनि। पोइ क़ुर शरीफ़ जूं 7 लुग़तूं मुख़्तलिफ़ लिखला हुयूं ज़ुबानुनि में। तव्हां असांजी सिंधी ज़ुबान आहे न, पाण बि सिंधी ॻाल्हायूं था। हेॾो हे मथे जेके आहिनि हैदराबाद जा माण्हू उहे बि सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि, उमरकोट जा माण्हू बि सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि, सिंध पंजाब जे बॉर्डर ते आहिनि, उबावड़े में वञो उहे बि सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि। फ़र्क़ु आहे या न आहे? आहे त सिंधी, पर फ़र्क़ु आहे, अदबी ज़ुबान ॿी आहे। ईअं अरब जूं लुग़तूं मुख़्तलिफ़ हुयूं। पोइ हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु उन क़ुर शरीफ़ मां जेका उन क़ुर कुरैश जी लुग़त में जेको महफ़ूज़ थियो हो, उन हिकिड़ी कुरैश वारी पढ़णी उन ज़ुबान खे हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु जन मुसलमाननि में आम कयो। तंहिंजे करे हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु खे जामिउल क़ुर चयो। न त फ़ी नफ़्सी इहो क़ुर शरीफ़ हज़रत सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त में ग़ज़वे यरमूक जे वाक़े खां बाद पोइ थो महफ़ूज़ थिए, हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी मुशावरत सां। पोइ इहो क़ुर पाक जी ख़िदमत थींदी आई त इन जे करे मुसलमानो क़ुर शरीफ़ वॾे में वॾी नेमत आहे, क़ुर पाक वॾी नेमत आहे। तव्हां असांखे इन क़ुर पाक जो क़दुरु कोन्हे। क़ुर शरीफ़ एॾी नेमत आहे जो हिन ज़िंदगीअ में तकलीफ़ुनि मुसीबतुनि जो बचाव क़ुर शरीफ़ सां आहे। तंहिंजे करे मुसलमानो पंहिंजो लगाव क़ुर पाक सां रखूं। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जे शहीद थिया थियनि तॾहिं बि क़ुर शरीफ़ पिया पढ़नि। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु निमाज़ में शहीद था थियनि, क़ुर शरीफ़ पिया पढ़नि। हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु शहीद था थियनि, क़ुर शरीफ़ पिया पढ़नि। हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु महजिद शरीफ़ जे तरफ़ अचनि था, रस्ते में शहीद था थियनि, निमाज़ जे लाइ अचनि था, क़ुर शरीफ़ जी तिलावत जी ज़ुबान ते क़ुर पाक पढ़ंदे पढ़ंदे इहे इंसान दुनिया मां हलिया था वञनि। त मालूम थियो त क़ुर शरीफ़ वॾे में वॾी नेमत आहे। इन जे करे मुसलमानो क़ुर शरीफ़ सां तालुक़ रखो। शहादत जो अज़ीम दर्जो आहे, शहादत अज़ीम दर्जो आहे। ख़ासि तरह सां हज़रत इमाम हसन हुसैन रज़ियल्लाहु अन्हुमा अल्लाह साईं उन्हनि खे शान मर्तबो उहो ॾिनो जीअं बाबा हीरो आहे। हीरे सां केरु मुक़ाबिलो करे सघंदो? हीरो हिते टेबल ते पियो हुजे बि शान वारो, हथ ते पियो हुजे बि शान वारो, जे मथे ते ताज जंहिंमें पए त अञा उनजो शान वधीक। अल्लाह साईं अहल बैत जो शान त उहो ई वधीक कयो हो। हज़रत इमाम हसन हुसैन रज़ियल्लाहु अन्हुमा जंहिंजे शक्ल शबाहत रब साईं महबूब मुस्तफ़ा जे जिस्म अतहर सां मिलाई, सिर्फ़ु चेहरे अनवर सां न, जिस्म मुबारक सां। छो त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, बीबी फातिमा रज़ियल्लाहु अन्हा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी आहे। जॾहिं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में ईंदी हुई, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी पेशानी ते बोसो ऐं चुमी ॾींदा। बीबी फातिमा इमाम हसन हुसैन जी वालिदा माजिदा के उन न्याणी बीबी फातिमा रज़ियल्लाहु अन्हा खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेशानी ते चुमी ॾींदा। फरमायो फातिमा तो बुज़अतु मिन्नी, फातिमा मां मोहम्मद जी दिलि जो टुकड़ो आहे। तंहिंजे करे जॾहिं फातिमा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म जो टुकड़ो थी त इमाम हसन हुसैन बि महबूब मुस्तफ़ा जे जिस्म जा टुकड़ा थिया। हाणे जॾहिं टुकड़ा थिया त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह साईं दीन जो त हर मर्तबो ॾिनो। सहाबी भी नमाज पिया पढ़न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज पिया पढ़न, सहाबी कुरान शरीफ पढ़न था, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान पढ़न था, सहाबी जिक्र करन था, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी जिक्र पिया करन, सहाबिन बैतुल्लाह जो हज कयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी हज कयो, सहाबिन जेको जिहाद कयो, महबूब मुस्तफ़ा भी जिहाद कयो। हर इबादत रब साईं महबूब मुस्तफ़ा के अता फरमाई, पर पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शहादत भी तमन्ना कई, अल्लाह मर्ज़ुकनी शहादतन फी सबीलिका, रब साईं मां मोहम्मद के शहादत अता फरमाए, शहादत अता फरमाए। अल्लाह से कुरान शरीफ में फरमायो वल्लाहु यासिमुका मिनन नास, ऐ मोहजा महबूब मां रब तुंहिंजी हिफ़ाज़त कंदुसि। दुनिया जी का भी तलवार पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शहीद न पई करे सके, शहीद न पई करे सके। अल्लाह साईं फरिश्ता रखिया हा जेके पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तहफ़्फ़ुज़ पिया करनि। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी जंग ते वञनि था, उनखे चइबो आहे ग़ज़वे नजद। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोटिया, हिकिड़े वण ते तलवार टंगियल हुई,
तलवार हुते टंगियूं, साहबी बि सुता, मंझंदि जो कैलूलो कबो आहे त पोइ हिकिड़ो मुशरिक आयो काफ़िर, जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा तलवार खणी, हदीस पाक में अचे थो, उहा तलवार खणी हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जाॻाई। मई असमुक मिन्नी या मोहम्मद, तलवार उन काफ़िर जे हथ में आहे, साम्हूं कयूं बीठो आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवणु लॻो, मई असमुक मिन्नी या मोहम्मद, मोहम्मद तोखे मुंहिंजी तलवार खां केरु बचाईंदो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे लफ़्ज़ फरमाया, अल्लाहु यासिमुनी, अल्लाह मुंहिंजी हिफ़ाज़त कंदो। जॾहिं अल्लाह जो लफ़्ज़ चयऊं त काफ़िर जे हथ खां तलवार किरी पई। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे खयो, मथे उन तलवार खे खणी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं न कई। हू काफ़िर हो न, जाहिल हो, आम इंसान हो। हे अल्लाह जो नबी आहे, इन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम जो दर्जो आहे, अज़ीम अख़लाक महबूब मुस्तफ़ा में आहिनि, तंहिंजे करे हुन साम्हूं कई, महबूब मुस्तफ़ा साम्हूं न कई तलवार। फरमायो अल आन मई यासिमुक मिन्नी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तोखे हाणे केरु बचाईंदो? त उन काफ़िर चयो, साईं अव्हां जा उहे अल्लाह जा रसूल पैगंबर हो। सम्झनि पिया त हे अल्लाह जो सचो रसूल आहे। अव्हां उहे अल्लाह जा पैगंबर हो जंहिं मके वारनि अव्हां खे ईज़ायो हो, अव्हां उन्हनि खे माफ़ करे छॾियो। ईअं हुयो अबू सुफियान, जेको उहद जी जंग में उनजी सिपाह सालारी पियो करे कुफार जे तरफ़ां, लेकिन जॾहिं मको फतह थियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे माफ़ पिया करनि। हिंद उहा औरत अबू सुफियान जी घरवारी, जंहिं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे हज़रत हमज़ा रज़ियल्लाहु अन्हु जे चपन ऐं कन खे नक खे वढे करे ॻिचीअ में हार विझी उहद जी जंग में काफ़िरनि जी मजम में नाच पई करे। एॾी बदअख़लाक़ औरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे हज़रत हमज़ा जे उन उज़वन मुबारकनि जी बेअदबी करे ॻिचीअ में हार पई विझे। जॾहिं मको पाक फतह थियो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं आई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिंद तूं जेके उहद में मुंहिंजे चाचे जे जिस्म जी जेका तूं बेहुरमती कही, मां अल्लाह जे रसूल खे अॼु बि यादि आहे, पर हिंद इहो तुंहिंजो रवियो हो। जीअं मां मोहम्मद मके वारनि खे माफ़ कयो, अॼु मां अल्लाह जो रसूल हिंद खे बि माफ़ पियो कयां। हाणे उहा हिंद औरत अजीब लफ़्ज़ चवणु लॻी, चए अल्लाह जा रसूल, पहिरियां समूरनि इंसाननि खां वधीक मुंहिंजी दिलि में नफ़रत तोखां नफ़रत हुई, जो तूं आबाऊ अजदाद जे रुसूमात जे ख़िलाफ़ रोकींदे हैं, तूं बुतनि जे ख़िलाफ़ रोके पियो त शिरक न कयो, हिकिड़े अल्लाह जो सजदो कयो, तंहिंजे करे आबाऊ अजदाद जे रुसूमात खां तूं पियो रोके, तंहिंजे करे तोखां नफ़रत हुई। पर जेकॾहिं अॼु तूं हिंद जहिड़ी औरत खे तूं माफ़ कयो आहे, अॼु समूरनि इंसाननि खां वधीक हिंद जी दिलि में मुहबत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां आहे। हाणे सभ खां वधीक मुहबत अल्लाह जे रसूल सां आहे। त इंसान हो, अल्लाह जे नबीअ जो एॾो अख़लाक़ हो। ख़ैर उन काफ़िर खे माफ़ कयूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं रब मां मुहम्मद जी हिफ़ाज़त कई आहे, अॼु मां रब उन जी रज़ा जे ख़ातिर तोखे माफ़ पियो कयां। त मालूम थियो अल्लाह से क़ुरान में फरमायो, वल्लाहु यासिमुका मिनन नास, ऐं मुंहिंजा महबूब मां रब तुंहिंजी हिफ़ाज़त कंदुमि। दुनिया जी कंहिं तलवार खे इजाज़त नाहे जो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शहीद करे सघे। उन हिजरत जे दौरान सुराक़ह जासमी, अबू जहल मके जा इंसान उनखे गॾु था करनि। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत पिया करनि, सुराक़ह जासमी खे 200 उठनि जी लालच था ॾियनि, दुनिया पैसे जी लालच था ॾियनि। शाह सुवार आहे, तलवार हलाइण जो तेज़ आहे, घोड़े खे डोड़ाए थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़रीब थो अची पहुचे, घोड़ो उनखे 3 दफ़ा केरे थो। जॾहिं पेर घोड़े जा ज़मीन में गिहबा वञनि था, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सड़णु लॻो, अल्लाह जा रसूल माफ़ीअ जो तलबगार आहियां, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सुराक़ह तुंहिंजो पलीत इरादो पूरो न थींदो। तूं त नबीअ खे क़त्ल जे इरादे सां निकितल आहे, तूं त नबीअ खे क़ैद जे इरादे सां निकितल आहे, तोखे तुंहिंजा पलीत इरादा पूरा कोन थींदा। ऐं सुराक़ह उन दुनिया जी तमो लालच में न अचो, मां अल्लाह जो रसूल तोखे ख़ुशख़बरी थो ॾियां, हिकिड़ो अहिड़ो वक़्तु ईंदो जो सुराक़ह मां मुहम्मद जे हथ ते कलमो भरे मुस्लमान थी। पर सिर्फ़ एतिरी न, हिकिड़ो अहिड़ो बि वक़्तु ईंदो जो सुराक़ह जे मथे ते सोन जो ताज हूंदो, उन जे ॿाहुनि में सोन जा कंगड़ हूंदा। मको फतह थियो, सुराक़ह खे ईमान कलमो नसीब थियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सुराक़ह वक़्तु यादि थी हिजरत वारो, त तूं कीअं तलवार खणी निकिते हैं क़त्ल जे पोयां। अॼु तोखे ईमान ऐं कलमे ते कंहिं मजबूर कयो आहे, कंहिं तलवार जे ज़ोर खां ईमान थो आणे। सुराक़ह जासमी चयो, न ऐं अल्लाह जा रसूल, अॼु तुंहिंजे अख़लाक़ ऐं ख़ूबियुनि खे ॾिसी बि सुराक़ह जासमी कलमो भरे मुस्लमान थो थिए। दुनिया जा इंसान, तव्हां असां अहिड़े नबीअ जा उम्मती आहियो,
अहिड़े नबीअ जा उम्मती आहियूं। हे जेके माण्हू चवंदा आहिनि न त इस्लाम तलवार सां फैलियो आहे, न, बकवास आहे। इस्लाम तलवार सां तहफ़ुज़ कयो आहे, तहफ़ुज़ त कयो आहे बराबरि, इस्लाम जो तहफ़ुज़ आहे, पर इस्लाम जी इशाअत तलवार सां न थी आहे। त इन जे करे मुस्लमानो अर्ज़ु पे कयूं त हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहादत जी दुआ घुरी, रब साईं इमाम हसन हुसैन खे महबूब मुस्तफ़ा जे मुहांडनि वारो बणायो। फातिमा तो बुज़ातु मिन्नी, फातिमा मां मुहम्मद जे दिल जो टुकड़ो आहे। रब साईं बज़ाहिर इमाम हसन हुसैन रज़ियल्लाहु अन्हुमा खे शहादत जो ताज पाराए, रब महबूब मुस्तफ़ा खे शहादत जी नेमत अता फरमाई। जीअं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नमाज़ जो दर्जो, क़ुरान जो दर्जो, तिलावत जो दर्जो, तस्बीह जो दर्जो, ज़िक्र जो दर्जो, हज जो दर्जो, तहज्जुद जो दर्जो, नमाज़ जो दर्जो, फ़राइज़ जो दर्जो, तीअं बज़ाहिर हज़रत इमाम हसन हुसैन रज़ियल्लाहु अन्हुमा खे रब शहादत जो ताज पाराए, रब महबूब मुस्तफ़ा खे शहादत जो दर्जो अता कयो। इन जे करे मुस्लमानो शहादत इस्लाम में अज़ीम दर्जो आहे। अल्लाह करीम तव्हां असांखे इन दीन इस्लाम सां ताल्लुक़ अता फ़रमाए, रब साईं क़ुरान शरीफ़ सां सही ताल्लुक़ अता फ़रमाए। मुस्लमानो जंहिं दौर में तव्हां असां गुज़रियूं था, तमामु मुश्किल हिकिड़ो दौरु आहे, फितननि जो हिकिड़ो ज़मानो आहे। अहिड़े वक़्त में बचाव क़ुरान जो ताल्लुक़ ऐं अहले इल्म सां ताल्लुक़ में थियो। पंहिंजो ताल्लुक़ ऐं पंहिंजी निस्बत उलमा सां रखो, दीनदारनि सां ताल्लुक़ रखो, क़ुरान शरीफ़ सां ताल्लुक़ रखो। अल्लाह साईं इन ताल्लुक़ जे करे तव्हां असांजी दुनिया आख़िरत बि बहितर करे। रब साईं तव्हां असांजे मथां मुसीबतुनि जे वक़्त खां बि हिफ़ाज़त करे। अल्लाह साईं उम्मत मुस्लिम दीन इस्लाम जी बि हिफ़ाज़त फ़रमाए। रब करीम तव्हां असां सभिनी जो अचणु विहणु क़बूल फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग।